नाज़रीन, आवाज़ टीवी समेत सिंध इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सॾ ते इल्मु पिरायो सिंध सवारियो जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान बैदि वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी कराची जे अब्दुल्ला कैंपस जे सिंधी शूबे पारां सिंधी सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां तक़रीब कोठाई वई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मेहताब शर। आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सॾ ते इल्मु पिरायो सिंध सवारे जे सिरी हेठि सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान बैदि वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी कराची जे अब्दुल्ला कैंपस जे सिंधी शोबे पारां सिंधी सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां तक़रीब कोठाई वई। सक़ाफ़ती प्रोग्राम में शागिर्द ऐं शागिर्दनि पारां सिंधी गीत ते रक़्स करे पंहिंजी ॿोली ऐं सक़ाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो। सक़ाफ़ती प्रोग्राम में सिंधी टोपी ऐं अजरक पहिरियल शागिर्दनि पारां टेबलो पेश कयो वियो। आऊं आर्यानी उसरी थी बाहर जी बेर हीअ कम्यूनी केर तू पारिस रक्स जे पब में। तक़रीब में सिंधी शोबे जे चेयरमैन डॉक्टर इनायत लेगारी, शहर मेराणी, सीमा आबड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे उस्तादनि ऐं शागिर्दनि चयो त शागिर्द पंहिंजी सक़ाफ़त पंहिंजे ॿोलीअ सां मुहबत करण जे हद ताईं पर पंहिंजे तालीम इल्म ऐं फ़हम जे हवाले सां पंहिंजे सक़ाफ़त खे उजागर कनि। बुनियादी तौरु जेसि ताईं असां साइंसी इल्मु न पढ़ाईंदासीं, असां तारीख़ न पढ़ंदासीं, असां नज़रिया न पढ़ंदासीं, तेसि ताईं असांखे पंहिंजी सक़ाफ़त बि सम्झ में न ईंदी। असांजे कल्चर जा जेके शाहूकार रंग आहिनि, जेके सुहिणा रंग आहिनि, उहे हिते नुमाया थियनि पिया ऐं इहा असांजी कामयाबी आहे। बल्कि आउं त चवंदुसि त हीअ जेको कुझु सालनि खां असांजे कल्चर डे जे हवाले सां जेके प्रोग्राम थियनि पिया, इहा हिकिड़ी नई इनकलाबी विख आहे ऐं असांजे कल्चर में एतिरी सघ आहे जो हू सभिनी खे पंहिंजो करे वठंदो। सिंधी माना क़ौम हर साल सिंधी ॾहाड़ो समूरी सिंध में मल्हाईंदी आहे मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म तां। असां बि हर साल मल्हाईंदा आहियूं ऐं हिन वक़्तु बि असां उन रिवायत खे क़ाइमु रखंदे ही सक़ाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं त असां पंहिंजी सक़ाफ़त खे प्रोमोट कयूं, असां पंहिंजी सक़ाफ़त खे सॼी दुनिया जे अॻियां रोशनास करायूं, उजागर कयूं ऐं इन जा मस्बत नतीजा बि निकिता आहिनि त असांजी समूरी दुनिया में सिंधी सक़ाफ़त प्रोमोट थी रही आहे ऐं साबित थी चुको आहे त सिंधी सक़ाफ़त केतिरी रिच आहे। एज़ अ सिंधीअ जी हैसियत सां चवां थो असांजी सक़ाफ़त तहज़ीब सिंध जी रुहानत, सिंध जी सियासत, सिंध जी हिस्ट्री असांजे रूह में आहे, असांजे लाशोर तहतुल शौर में आहे। एज़ अ अॼोको ॾियारो आहे या तमामु ख़ुशी आहे ऐं शाबस हुजे। ऐं एप्रिशिएट कयां थो सिंधी डिपार्टमेंट जे उस्तादनि खे साईं नौजवाननि खे जहिड़ो सुठी अरेंजमेंट कई आहे। गुज़िरियल केतिरनि सालनि खां असां वटि कल्चर डे जे हवाले सां सिंधी कल्चर जे हवाले सां प्रोग्राम थींदो आहे। ई वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी आहे, इन में पूरे पाकिस्तान जा शागिर्द मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा हूंदा आहिनि। असां चाहींदा आहियूं असांजी जेका सक़ाफ़त आहे सा पूरे पाकिस्तान में उजागर थिए, छाकाणि जो इन यूनिवर्सिटी में पाकिस्तान बेस ते दाख़िला थींदी आहे। उन करे पोइ असां पंहिंजी सक़ाफ़त खे पूरे पाकिस्तान लेवल ते उजागर करण लाइ हिते प्रोग्राम कंदा आहियूं। हर साल असांजो प्रोग्राम थींदो है। यूनिवर्सिटी में हमारे सेलिब्रेट करने का मकसद ये है कि यहाँ पे लोगों को उजागर किया जाए कि सिंधी सकाफत है क्या और उसके बारे में क्या चीज़ें, हम क्या पहनते हैं, क्या ओढ़ते हैं, उनको सकाफत के बारे में बताया जाए। क्योंकि यूनिवर्सिटी में ऐसे फंक्शंस होते नहीं हैं जिनके बारे में लोगों को पता नहीं चलता कि यहाँ पर कौन सी सकाफत किस चीज़ की है और क्या ये टोपी अजरक पहनने का हमारा क्या मकसद है। ये सारी चीज़ें हम यहाँ पर लोगों को बताना चाह रहे हैं कि हमारी सकाफत क्या है। मैं उसको इस तरीके से देखती हूँ कि सिंधी सकाफत क्या है और हमारी सकाफत कहाँ से शुरू हुई, कहाँ से हमारी सकाफत का इब्तिदा हुआ। ये सारी चीज़ें हमें बताती है कि हमारी सकाफत क्या चीज़ है। जैसे कि हमें पता चलता है कि हमारी सकाफत 5000 साल पुरानी है और हमें इन सारी चीज़ों से ये पता चलता है कि हमारी सकाफत में क्या क्या चीज़ें हैं, क्या क्या कल्चर में हमारे पास क्या है। जैसे हमारे पास रिल्ली मौजूद है, हमारे पास छाबियाँ मौजूद है रोटी रखने के लिए, हमारे पास अजरक मौजूद है, एक टोपी है। ये सारी चीज़ें हमें पता चलती है और इस तरह के सकाफती प्रोग्राम होने चाहिए ताकि हमें अपनी अपनी सकाफत से आगाही हासिल होती रहे। वक्त हाँ डिजिटल थे वो उनमें इन चीज़ों की जो अहमियत घटी वञे पई, तंहिं करे असां इहो हर साल इहो प्रोग्राम कंदा आहियूं। 2019 में साईं कमाल साहब बि गॾो हिन वक़्तु बि कयो आहे। जीअं असांजी जनरेशन असांजे नौजवान ख़बर पए त असांजी सकाफ़त जेको 5000 साल पुराणी आहे उहा हमेशह ज़िंदा रहंदी ऐं ज़िंदा रखण लाइ असांजो स्टेप खणणु लाज़मी आहे। सिंधी सकाफ़ती प्रोग्राम असांजी सुञाणप आहे, इन खे असांखे हर जाइ ते सेलिब्रेट करणु घुरिजे। इन में असां पंहिंजा टेबलोस पेश कयूं था, पंहिंजी ज़बान ॿुधायूं था, माण्हुनि खे पंहिंजो स्टोरीज़ ॿुधायूं था, पंहिंजा जेके हीरोज़ रहिया आहिनि असांजा उहे ॿुधायूं था। हम सिंध में रहते हैं और हमें सिंध का कल्चर ही नहीं पता। हम सिंध में रहते, भले ही मैं बलोच हूँ, मैं प्राउड करती हूँ मैं बलोच हूँ, पर ऐसा मैं सिंध में रहती हूँ ना, तो ये जो मैंने पहना है मुझे, मैं इसकी बहुत सारी रिस्पेक्ट करती हूँ
और मुझे सिंध से प्यार है, सिंध की सकाफत से प्यार है। थैंक यू। हम ये मैसेज देना चाहते हैं कि हमारी सिंध की सकाफत क्या है, हमारी सिंध कितनी पुरानी है और हमारी सिंध की तारीख क्या है, हम आगाह करना चाहते हैं अपने नौजवानों को। सकाफ़ती हवाले सां नौजवान उर्दू यूनिवर्सिटी में जेके सिंधी शागिर्द आहिनि ऐं जेके उर्दू शागिर्द आहिनि इहे सभिनी जी वॾे तादाद में शिरकत कई आहे। जो चवणु आहे त सिंधी सकाफ़त जेको आहे हिकु तमामु पुराणी तहज़ीब आहे जेकी अजरक टोपी सां मल्हायूं था। ईद निमा हिकिड़ो जेको आहे ॾियारो आहे जेको असां मल्हायूं पिया। ही तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते केतिरनि ई जेके आहिनि शोबनि सां तालुक़ कंदड़ उस्तादनि शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि हिते शिरकत कई आहे। कैमरामैन जावेद जान सां गॾु मेहताब अली, आवाज़ TV, कराची।